अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आला पंजाब इलेक्शन केस फुल कोर्ट जे साम्हूं रखियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत जो मुतालबो। इतिहादी हुकूमत जो सुप्रीम कोर्ट सां रुजू करण जो बि फ़ैसिलो। नून लीग पीपल्स पार्टी JUI सुप्रीम कोर्ट वेंदी। MQM ANP BNP BAP समेत ॿियूं इतिहादी जमायतूं बि दरख़्वास्त गुज़ारनि में शामिल हूंदियूं। हुकूमत पंहिंजी दरख़्वास्त में इस्तदा कई त वज़ीर आला पंजाब इलेक्शन केस सां गॾु सुप्रीम कोर्ट बार जे आर्टिकल 63A जी तशरीह ते बि नज़रसानीअ जी दरख़्वास्त बि गॾु फुल कोर्ट में ॿुधी वञे। वज़ीर आला पंजाब जे इंतिखाब जे केस ऐं आर्टिकल 63A जी तशरीह जे फ़ैसिले ते नज़रसानीअ जी दरख़्वास्त फुल कोर्ट खे मोकिली वञे। सुप्रीम कोर्ट बार जे 5 साबिक़ सदरनि जो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो जस्टिस उमर अता बजाज खां मुतालबो मौक़िफ़ अपनायो त अहम तरीन आइनी मुक़दमनि जे तमामु फरीक़नि खे ॿुधी गॾु फ़ैसिलो कयो वञे। मुश्तरका बयान में चयो त मौजूदा मुल्की सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे वज़ीर आला पंजाब जे इंतिखाब ऐं आर्टिकल 63A जे तशरीह जे बारे में सुप्रीम कोर्ट में ज़ेर इल्तवा बार एसोसिएशन जी नज़रसानीअ जी दरख़्वास्त खे फुल कोर्ट में मोकिलियो वञे। पंजाब में इक़्तिदार जो कंहिं जे करवट वेहंदो समूरियूं नज़रूं सुप्रीम कोर्ट ॾांहुं अहम फ़ैसिलो सुभाणे थियण जो इम्कान। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना बज़ाहिर हमज़ा शहबाज़ जो उहिदो ख़तरे में आहे। उन्हीअ खे मुंतख़ब वज़ीर आला नथो चई सघिजे। लॻे थो त डिप्टी स्पीकर पंजाब असेंबली काफ लीग जा वोट मुस्तरद करे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ रूलिंग ॾिनी आहे। अॼु केतिरनि ई हल्कनि मां नरम मुदाख़लत जा आवाज़ उथी रहिया आहिनि। माहौल ठाहियो पियो वञे त सियासी जमायतुनि खे इलेक्शन लाइ राज़ी कयो वञे। इदारनि खे सोचणो पवंदो पहिरियां पंहिंजी कयल ग़लती तस्लीम कनि, पोइ क़ौमी मुफ़ाद जी ॻाल्हि कनि। रहनुमा नून लीग जावेद लतीफ़ जो मुतालबो। हुन चयो त वज़ीर आला इलेक्शन केस जी सुभाणे फुल कोर्ट में समाअत कई वञे। नवाज़ शरीफ़ जी सभिनी अपीलुनि खे फौरी ॿुधो वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।